अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो जेको प्रोग्राम 2010 जी महा ॿोॾ में ज़बून हाली के पहुतल तालके ॻड़ीखेरे जे हवाले सां आहे। अॼु असां ॻड़ीखेरे में मौजूदु आहियूं। ॻड़ीखेरे तालके जी जेका मजमूई इंसानी आबादी आहे तक़रीबन 2.25 लख इंसाननि ते ॿधल ही आबादी वारो तालको आहे, जंहिंमां 1.25 लख जेका इंसानी आबादी आहे उहा शहरी आबादी आहे। बाक़ी 1 लख इंसाननि जी आबादी मुख़्तलिफ़ ॻोठनि ते मुश्तमिल आहे। ॻड़ीखेरे में जेका टाउन कमेटी आहे उते तक़रीबन उन जी जेका माहाना सरकार पारां उनखे आमदनी ॾिनी थी वञे। 74 लख रुपया सिंध सरकार खां उनखे ॾिना था वञनि, जिन मां 91 लख रुपया उतां जे जेका मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघारनि जी मद में ख़र्च कया था वञनि, छो जो 135 मुलाज़िम हिते मुक़ररु आहिनि। हुजण खां त 135 मुलाज़िम आहिनि, पर 35 बि हिते वर्किंग पोज़ीशन में न आहिनि। ख़बर नाहे त उहे मुलाज़िम किथे कमु कनि था। उन खां अलावा हिते ॿी हिकिड़ी जेको पड़ाॾो आहे उन जो चवणु आहे, माण्हुनि जो हितां जे शहरनि जो चवणु आहे त हिते जेके म्यूनिसिपल में टाउन कमेटी में मुलाज़िम मुक़ररु आहिनि उहे ॿिनि नालनि सां हिकु माण्हू कमु करे रहियो आहे, जिन खे उहो बोगस तौर ते पघार बि ॾिनी थियूं वञनि। पर उन खां अलावा जेकॾहिं 74 लख रुपयनि जी माहाना आमदनी का सवाइ जेका सूबाई हुकूमत खां अचे थी, हिते टाउन कमेटी जी पंहिंजी बि हिकिड़ी आमदनी आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त एॾी आमदनी रखंदड़ ही तालको उनखे पंहिंजी टाउन कमेटी जी आफ़ीस ई कोन्हे। 20,000 माहवार मसवाड़ ते उन्हनि हिकिड़ी जॻह वरिती आहे जिते उन्हनि हिकिड़ी आफ़ीस क़ाइमु कई आहे। अॼु वर्किंग डे वारे मौक़े ते बि उहा आफ़ीस खे ताला लॻल नज़र अचनि था। जेकॾहिं हिकिड़े महीने जी चंद लख रुपया ख़र्च करे पंहिंजी प्रॉपर्टी ते हिकिड़ी म्यूनिसिपल जी बिल्डिंग तामीर कराई वञे त का कबात न हूंदी। 2010 जी महा ॿोॾ में ज़रूरु उहा मुतासिर थी हुई। 2010 में ही तालको सभ खां वधीक मुतासिर थियो। 2012 वारी बरसाती ॿोॾ बि हिन खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो, पर हितां जी जेका चूंडियल नुमाइंदनि जी हिन तालके खां ॼणो लातालकी वारी सूरत हाल बि हिनखे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। हितां जो माण्हू क़बीलायत ऐं वॾेर खे असर जे पिंजोड़ में ॼणो जकड़ियल नज़र अचे थो। उहे वीचारा ॼणो ख़ौफ़ज़दा आहिनि, खुली करे ॻाल्हाइण जहिड़ा बि न आहिनि त किथे उन्हनि ते को वॾेर को कहर न नाज़ुल थिए। उन जे करे बि हू तमामु घणो ख़ौफ़ज़दा नज़र अचनि था। हिते कंहिं बि तरह सां हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी उहा दिलचस्पी नज़र नथी अचे, जंहिंसां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे त हिते बि माण्हुनि जे ॾुखनि जे अंजनि जो उन्हनि खे को अहसासु आहे। हिते तालीमी इदारा जेके आहिनि उहे तबाह हाली कया आहिनि। हिते एक्सचेंज 2010 जी ॿोॾ में टेलीफोन एक्सचेंज तबाह थी हुई, उनखे हिन महिल ताईं कंहिं बि तरह सां हथु न विधो वियो आहे, छो जो कम्यूनिकेशन जे हिन जहान में हिन जदीद दौर में उहे इन इंटरनेट जी सहूलियत खां बि महरूम आहिनि। उन खां अलावा ॿियूं जेके सरकारी अस्पतालूं आहिनि, हिते कंहिं बि तरह सां का फीमेल जे सूरत सिहत जे हवाले सां का अस्पताल कोन्हे, का लेडी डॉक्टर कोन्हे, का बि जेका सिहत जी सहूलियत नज़र नथी अचे। असां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हली उन इलाइक़े वासियुनि खां दुख सूर पुछंदासीं ऐं ॻोठाणनि इलाइक़नि में बि हली उतां जे माण्हुनि खां अंज पुछंदासीं त हुननि खे कहिड़े अंजनि वकोड़े छॾियो आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि जो हुननि सां रवैयो कहिड़ो आहे। ॻड़ीखेरे तालके जो अहम तरीन ही पंजगुली वारो चौक जिते सभई माण्हू गॾु थी विया आहिनि। उन्हनि ही को तमाशो करणु कोन आहिनि। ही वीचारा सतायल माण्हू आहिनि, हिननि जो को मसइलो हिन महिल ताईं हल न थियो आहे। हू वीचारा जॾहिं हितां जा चूंडियल नुमाइंदा इलेक्शन खां पोइ हिते अचनि था त वॾनि बंगलनि में वेठल नज़र अचनि था। उन्हनि ताईं हिन मिसकिन माण्हुनि जो पहुचण ई तमामु घणो मुश्किल हुजे थो। उन्हनि खे उन्हनि सां मिलण बजाए धिका ई नसीब थियनि था। हितां जो को मसइलो त हल न थियो, पर अञा उन्हनि खे ख्वारी पंहिंजो मिले थी। अदा तव्हांजो छा नालो आहे? जुल्फ़कार। जुल्फ़कार, तव्हां किथां जा रहंदा? ॻड़ीखेरे शहर जा। ॻड़ीखेरे शहर जा कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? मसइला साईं, न वाटर सप्लाई ॻड़ीखेरे तालके जे लाइ, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि। असां ग़रीब माण्हू आहियूं, बेरोज़गारी आहे, बदअमनी वधी वई आहे शहर जी। शहर जा कोई मसइला हल नथा थियनि। असांजा MP MNA अचनि था, कंहिं बंगले में हलिया था वञनि, जा कंहिं DSP वटि दावत थियनि, जा कंहिं वॾेरे वटि दावत थियनि। असां उते मौजूदु कॾहिं आहियूं, कॾहिं शहर में न आहियूं बि, थिया हलिया था वञनि। असांजा कोई मसइला हल नथा थियनि। भला हिन शहर में को रोड रस्ता आहिनि ठहियल? कोई जेकाबाद वारो ठही वियो आहे, शदात कोट वारो ठही वियो आहे, जेके ॻड़ीखेरे शहर जा रस्ता घिटियुनि जा सही न आहिनि। भला पीपल्स पार्टी जो हितां MPA चूंडियो आहे, हितां MNA पीपल्स पार्टी जो चूंडियो आयो आहे, उन्हनि कॾहिं हिते खुलियल कचहरी कई आहे? तव्हां मसइला ॿुधा? खुलियल न कई अथऊं असां सां कॾहिं बि। शहर जे न शहर जे न कई अथनि कॾहिं बि। चूंडजण खां पोइ हितां जा MPA MNA माण्हुनि खे सुञाणण खां बि इनकारी आहिनि। नौजवान तव्हां थो। अदा तव्हांजो छा नालो आहे? मज़हर अली भट्टी। मज़हर अली भट्टी, तूं किथे रहंदो आहीं? हिते ॻड़ीखेरे शहर में। भला ॻड़ीखेरे शहर जा कहिड़ा मसइला? ॻड़ीखेरे शहर जा मसइला आहिनि साईं, हिते आवाम परेशान लॻी पिया, नालियूं फाटल लॻल आहिनि, न को कमकार आहे, न छा आहे, मसइला मसाइल लॻा पिया आहिनि।
हिन टाइम कंहिं सां को ॻाल्हाइण जे लाइ तयारु ई न आहे। ओहिड़े टाइम असां वटि अचनि पिया इलाजू हुया, तव्हां बाबा जीअं चवंदो उहे ई मसइला मसाइल। हिन टाइम को ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। शहर जी हालत आहे, रोड गलियुनि जी हालत आहे, को बि माना हिते सुख न आहे आवाम खे। कोई अवाम खे सुख न आहे। भला हिन इलाइक़े में को रोड रस्ता कोन्हनि, पीअण जो पाणी मिले थो? न साईं, न पीअण जो पाणी न आहे, खारो पाणी था पियूं असां साईं। वाटर सप्लाई बि कोन्हे को, न बिजली जो सुख आहे, कहीं बि शइ जो सुख न आहे, न गैस आहे, न छा आहे। तारूं भुटे साहिब जे टाइम कोटिया आहिनि, हिन टाइम ताईं तव्हां ॾिसो न 5-5 मिंट में हर तार किरी थी पए। को माण्हू ज़ख़्मी थो थिए, को कंहिंजो गॾु थो मरी वञे, कंहिंजो छा थो थिए, को माना का शइ आहे ई न। ही नौजवान भी गड़ी खेरे शहर जो रवासी आहे। तव्हांजो छा नालो आहे? अब्दुल जब्बार साईं। अब्दुल जब्बार, हिते कहिड़ा मसइला आहिनि? साईं मसला तो हुअं त सॼी सिंध मसइलनि जे वर चढ़ी पई आहे, पर ख़ुसूसन ज़िले जेकाबाद जे तालके हिन गड़ी खेरे सां जेके ज़ुल्म आहिनि, जेके वेधन आहिनि, उहे असां बयानु करण ते जेकॾहिं वेहूं त असांजा जेको आहे हिते टाइम एतिरो असांखे इजाज़त न ॾींदो जेको असां हिते दास्तान। जंहिं रोड ते तव्हां बीठा आहियो उन रोड खे बदकिस्मती सां गड़ी खेरे जो मेन रोड चयो वेंदो आहे। थोरो जेकॾहिं तव्हां कैमरा हेठि करे ॾिसंदो त उन रोड खे तव्हां रोड न चवंदो, हीअ जेको आहे ईअं मिटी जो ढेर लॻो पियो आहे। उनखां अलावा साईं असांजा जेके 2010 में हथरादू तौर ते असांजे शहर खे जेको आहे असांजे चूंडियल नुमाइंदनि कट ॾेई करे जेको आहे पाणी जेको असांजे शहर तरफ़ अचिणो बि न हुयो, असांजे शहर खे ॿोॾायो वियो। उन शहर खे ॿोॾाइण खां पोइ वरी जीअं त नए सिंध जी अॾावतूं शुरू थी थियूं, असांजे तालके में बजाए तरक़ी जो को बि कमु थियण जे रहंदो असांजूं ठहियूं टुकियूं शयूं जेको आहे खणी विया। असांजे स्कूलनि ते कब्ज़ो लॻो पियो आहे। तव्हां असांजे स्कूलनि ते वञी कॉलेज गड़ी खेर जो ॾिसो, उनखे हथ सां जेको आहे भितियूं ड्राहे करे उन मां सिरूं कढी विया आहिनि। जेको आहे सहाफ़ी कॉलोनी हुई, उनजे मथां उते कब्ज़ो कयो वियो आहे। जेको आहे स्कूल जा ग्राउंड जेके लॻा पिया आहिनि उन्हनि ते कब्ज़ाखोर शुरू थी विया आहिनि। तव्हां ॾिसंदो जेको आहे हितां जो रेस्ट हाउस आहे, जेको असांजो जेको आहे शहर जो वाहिद हिकु रेस्ट हाउस हुयो जिते आवाम जा मसइला ॿुधा वेंदा हुआ, पर अॼु उन रेस्ट हाउस में मसइले ॿुधण वारनि उन रेस्ट हाउस खे तबाह कयो। अॼु उन तो तव्हां अशर ॾिसो, हथ सां उनखे ड्राहे उन मां सरिया ऐं उनजो फर्नीचर ऐं उन जूं सिरूं बि कढियूं वयूं आहिनि। चूंडियल नुमाइंदा जीअं त पीपल्स पार्टी जो अॻिलो दौर हो, उनखां आवाम बेज़ार हुई, पर हिन चकर जॾहिं वरी ही वोट वठणु आया त असां वटि ॿिवाटे ते ही मज़लूम क़ौम ॿिवाटे ते बीठल हुई। ॿिन्ही तरफ़नि खां हिते सिर्फ़ु 2 पार्टियूं अचनि थियूं जेको आहे मैदान ते, उन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जा माण्हू तक़रीबन साॻिया हुआ, गॾह साॻिया रुॻो अथर मटियल हुआ। मजबूरन जेको आहे हिकिड़ो फ़तेहाब थी वियो। अॼु उन्हनि जे फ़तेहाब थियण खां पोइ अॼु उहो ईअं ग़ाइबु थी विया आहिनि जीअं गॾह जे मथे तो सिंग ग़ाइबु थी वेंदा आहिनि। असां अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे चूंडजण खां पोइ ॾिठो ई कोन्हे। जेको आहे अॼु ॾींहं ताईं तव्हां उन्हनि खां पुछंदो त हू या हुननि जा वाठा इहो चवंदा त असां खुलियल कचहरियूं कयूं आहिनि, पर उहे खुलियल कचहरियूं उन्हनि जे रिकॉर्ड में थी सघनि थियूं, बाक़ी पब्लिक जे रिकॉर्ड में जेको आहे का बि खुलियल कचहरी कोन्हे। असां उन्हनि खे चूंडिजी अचण खां पोइ कॾहिं बि कोन्हे। हिते गर्ल्स स्कूल हाई स्कूल केतिरा आहिनि ऐं हिते कॉलेजूं केतिरियूं आहिनि? साईं असां वटि हिते 2 गर्ल्स स्कूल आहिनि, हिकिड़ी कॉलेज आहे, 2 हायर सेकेंडरी स्कूल। हिन शहर में गर्ल्स स्कूल 2 आहिनि? 2 आहिनि साईं। उन्हनि जी तव्हां साईं न साईं ॿियनि शहरनि में न आहिनि। तालके जो शहर ई सिटी हिकिड़ो आहे जिते गर्ल्स स्कूल बि 2 आहिनि। हिन तालके में दोदापुर अचे थो, हिन तालके में ॿिया जेके वॾा वॾा ॻोठ अचनि था, उते कहिड़ा गर्ल्स स्कूल आहिनि? न साईं न, उते प्राइवेट पढ़ाइण ते मजबूर आहिनि जेको आहे वालिदैन पंहिंजे ॿारनि खे। गर्ल्स स्कूल सां बि ताज़ो जेको वाक़ियो थियो आहे हिकिड़े गर्ल्स स्कूल सां, ॿिए प्राइमरी स्कूल सां, जिते तव्हांजा सन टीवी जा दोस्त पहिरियां बि पुॼी चुका हुया। उते जेको आहे हाणे ताज़ो कुझु ॾींहं अॻु जेको आहे चोरी थी आहे। हाणे मजबूरनि असांखे जेको आहे हुते ॿारड़ा पट ते वेही करे जेको आहे तालीम पिराइनि पिया। न्याणियूं तव्हां ॾिसंदो त तव्हां उते तव्हां अंदरि घिरंदो गर्ल्स स्कूल में, तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी ईंदा जेके असांजूं न्याणियूं उते पट ते वेही करे तालीम पिराइनि थियूं। जेको आहे हीअ हशर आहे, हीअ असांखे सुख ॾिनो अथऊं। जेको आहे हीअ असांखे तरक़ी ॾींदा। जेको आहे हीअ असांजा चूंडियल नुमाइंदा, हीअ तारां मथे लॻियूं पियूं आहिनि। तव्हां हिननि खे ॾिसो, हितां का बि ट्रक वग़ैरह गुज़रे थी, हीअ तार किरे थी। 1977 जूं तारूं लॻियल आहिनि, हीअ तार किरे थी। काफ़ी चकर कंहिं ट्रैक्टर वारनि खे बाहि लॻी आहे, ट्रैक्टर शॉर्ट थी विया आहिनि। जेको आहे गॾह मरी चुका आहिनि माण्हुनि जा, काफ़ी माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। हीअ असां सां ज़ुल्म आहे, वेधन आहे। जेको आहे इन्हनि मसइलनि ते असां सिंध टीवी खे ख़ुसूसन अपील कंदासीं त असांजे मसइलनि खे आला ऐवान ताईं पहुचायो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी हुकूमत खां पोइ हिते भोतारनि भींग करे छॾी, माण्हुनि खे मुसीबत में विझी छॾियो। उन हवाले सां हिकु ॿिए नौजवान खां पुछूं था त हीअ भींग कंहिं आंदी आहे? अदा तव्हांजो छा नालो आहे? गज़नफर अली मुंहिंजो नालो आहे। मां असगरी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान यूनिट गड़ी खेर जो यूनिट सदर आहियां। अर्ज़ु गुज़ारिश ईअं आहे त असांजी बुनियादी ज़रूरतूं 3 आहिनि, ख़ासि तौर ते बिजली, गैस, उन सां गॾोगॾु पाणी। असां वटि गैस त बिल्कुलु कोन पियो हले। गड़ी खेरे जी हालत इहा आहे त हिते बिल्कुलु गैस कोन्हे, मानी कोन पई पचे। असां पुराणे दौर में 1800 खां बि पहिरें दौर में विया आहियूं, वरी बि इहे काठियूं, वरी बि असांखे इहे शइ करणा पवंदा। उन सां गॾोगॾु असांजी बिजली ख़ासि ज़रूरत आहे, बुनियादी ज़रूरत आहे। बिजली जा तारा वाक़ई इहा ॻाल्हि आहे त कोई बि असांजो तारनि जो कमु कोन्ह थियो आहे। ट्रांसफार्म असांजे हिननि में इलाइक़नि में कोन्हनि, ट्रांसफार्म डेली असांजा फाटनि था ज़्यादा लोड जे करे, ऐं उन जे करे असांजो बिजली जो मसइलो इहा शइ कोन्ह पियो थिए। उन सां गॾोगॾु असां वटि साफ़ु पाणी जो को बि हिते इकदाम शुरू को वठी कोन्हनि खे, न असां वटि मिनरल वाटर आहे,
या अहिड़ा ख़ासि तौर ते जेके पाणी जेके रिफाइन वारा जेके लॻनि था, वाटर सप्लाई हा जो मंसूबो बिल्कुलु हिते आहे। मनसूबो आहे, उन जे मथां कमु थियो हुयो, बहरहाल पोइ बि अञा ताईं बहाल कोन थियो आहे। काफ़ी कुझु महीना हिते अॻु रोड रस्ता आहिनि, जी रोड रस्ता बि असां वटि कोन्हनि के हिते, ड्रेनेज आहे, न नेकाल सिस्टम हले पियो, पर पोइ बि पराए ज़मीननि में इन्हनि में वञे पियो। मक़सदु आहे पोइ बि शहर खां ड्रेनेज सिस्टम, मक़सदु आहे त तव्हां ॾिसंदो तव्हां या मूवी खणी वञो, किथे न किथे पाड़े में किथे न किथे गली में असांजा पाणी जा इहे बाक़ाइदे नहरूं हलनि थियूं। उन सां गॾोगॾु असां वटि बीमारियूं पैदा थियनि थियूं। हिते हेपाटाइटिस सी आहे, हेपाटाइटिस बी आहे, काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं हुनजा न बचाव जा टीका लॻनि था, न ई हुनजी हिफ़ाज़त जे लाइ को असांजे हिकदमि हेल्थ। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि जेके स्कूल आहिनि, स्कूलनि में बि को बि मक़सदु आहे हिकिड़ी तहफ़ुज़ात कोन्हनि के, तहफ़ुज़ कोन्हे हुते बि असांजा बेंचा महफ़ूज़ कोन्हनि। गर्ल्स स्कूल आहे जेको आहे हिते असां रस्ते में आहे। तालीमी निज़ाम बहितर कोन्हे, हिते पाणी जे पीअण जी सहूलियत कोन्हे, हिते गैस जी उणाहट आहे, हिते रस्तनि जी अणहूंद आहे, हिते बदमनी जी सूरत हाल आहे। किलोमीटर जे फ़ासिले ते बलोचिस्तान जो इलाइक़ो उस्तो मोहम्मद शुरू थिए थो। हिकु ॿियो शहरवासी मौजूदु आहे, तव्हांजो छा नालो आहे? उस्ताद अशरफ अली हैदरी साईं। पंहिंजो अशरफ अली, ही शहर में कहिड़ा मसइला आहिनि? साईं शहर असांजो जेको आहे तमामु मसइलनि जे वर चढ़ियल आहे। जीअं त तव्हां पहिरियों असांजो तव्हांखे साईं ॿुधायो हिते ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जे दौर खां वठी जेके तरक़ियाती कम थिया, उनखां बाद में ॻड़ी करे शहर में को बि अहिड़ो तरक़ियाती कमु न थियो आहे जंहिंजो असां ज़िक्र करे अव्हांखे ॿुधायूं। यानी अॻे जेको कुझु हुयो, हाई स्कूल हुयो, हायर सेकेंडरी स्कूल, उहो असांजो तबाह लॻो पियो आहे। गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे, उहो तबाह लॻो पियो आहे। हाई स्कूल आहे, उहो तबाह थी लॻो पियो आहे। मां गवर्नमेंट बुखारी प्राइमरी स्कूल ॻड़ी खेरे जो हेड मास्टर आहियां। ताज़ो हाणे हफ़्तो खनि थियो आहे मुंहिंजे स्कूल खां ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल 2 ऐं 3 खां तमामु बेंचूं ऐं कुर्सियूं जेके असांखे मिलियल हुयूं उहे चोरी थी वियूं आहिनि। नंढड़ियूं जेके आहिनि पट ते वेही तालीम पिराए रहियूं आहिनि और असांजे स्कूल तमामु माना तालीम स्ट्रक्चर जो आहे उहो सॼो तबाह थी वियो आहे। रोड रस्ता ख़तमु आहिनि। हिकिड़ो इहो रोड आहे जेको सिंध बलोचिस्तान खे कराची ताईं मिलाए थो। असांखे बाईपास जी ज़रूरत आहे, सख़्तु ज़रूरत आहे। मगर हाणे जेको असांजो पीअण जो पाणी बि साईं कोन थो मिले, गैस बि कोन्हे, दवायूं बि कोन थियूं मिलनि साईं। रोड रस्ता ख़तमु, सॼो तव्हां पाण ॾिसो था शहर। बिजली जा इहे तार आहिनि जेके उन दौर खां वठी 71 खां वठी जेके तारूं लॻियूं। असां सां हाणे जेको MP साहिबु थियो आहे उहो वक़्तु ब वक़्तु अचे ज़रूरु थो, हुन असांजे मसइलनि खे खयो आहे, पर ॾिसूं उहो हल करे थो या नथो करे। उहो अची कुझु माना अहिड़ा तरक़ियाती मनसूबा जिन जा ऐलान ज़रूरु कयो आहे। हिन वक़्तु न ठहियो आहे, मगर असां उनखे कुझु वक़्तु ॾियूं साईं, छो त ताज़ो चूंडियल आहे, उनजे करे असां चऊं। अॻ में बि त हितां हिन शहर जो ई पंहिंजो रहंदड़ माण्हू MP हुयो। जी हा हुयो साईं। उन घणा प्रोजेक्ट उन अहिड़ो को बि न आहे साईं, चवां थो को अहिड़ो न आहे प्रोजेक्ट जंहिंजो असां ज़िक्र करे सघूं। मायूस कयो न साईं, असांखे मायूस थियल उन्हनि खां बिल्कुलु मायूस आहियूं। गड़ी खेरो मसइलनि जो गढ़, न हिते पाणी, न बिजली, गैस, न दवा, न रस्तो, न वरी को अमन अमान। हिकु हितां मोज़िज़ हिन शहर जो ॿियो मोज़िज़ शहरी आहे। साईं तव्हांजो छा नालो आहे? साईं हुसैन अली उमराणी। हुसैन अली उमराणी साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ गड़ी खेरो जी अहिड़ी सूरत हाल छो आहे? न रस्तो थो नज़र अचे हिते, न को ड्रेनेज जो निज़ाम बहितर नज़र अचे थो। हीअ समूरा इहे मसइला छो वञे? साईं हक़ीक़त ॿुधायां थो त इहो टोटल नुमाइंदनि जो कमु आहे। त नुमाइंदनि खे जेका बजट मिले थी पई त उहो कहिड़े मद में थो मिले, उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे तरक़ियाती सिलसिले में थो मिले। पर अॻियां 1973 खां वठी जेका भुट्टे साहिब जेका प्लानिंग कई आहे, तव्हां कॉलेज साइड ॾिसंदो या ही शहर जेका प्लान ॾिसंदो, जेके ब्लॉक वाइज़ ॾिसंदो, तव्हांजो दिलि ख़ुशि थी वेंदो। लेकिन भुट्टे साहिब जे प्रोग्राम खे तमामु जेके बि आया नुमाइंदा चूंडिजी, उन्हनि तबाह कयो आहे, उन ते को बि अमल न कयो आहे। 1996 में जॾहिं मोहतरमा नैंदरे आई, उते असां ई हितो ॻड़ी खेरे जो वफ़द गवर्नमेंट हायर सेकेंडरी खे असां सेंटर दर्जो ॾियण लाइ जॾहिं काइम मक़ाम गौस बख़्श महर हुयो, असां उनखे सेंटर करायोसीं। पोइ उतां थी करे जॾहिं वियासीं सखर, उते डी डेवलपमेंट जो को साईं ज़ुल्फ़कार शाह हुयो, करमपुर जो हुयो। पोइ असांजे दोस्तनि कुझु राब्तो कयो GM भुट्टे सां, पोइ उते उन्हनि असांखे TNT का बिल्डिंग ॾिनी। उहो पोइ आयो हिते असांजी अब्दुल्ला शाह बादशाह, उन सुठो हिकिड़ो मॉडल टाउन जो ऐलान करे वियो। उन मॉडल टाउन ते बि उन वक़्त जे नुमाइंदनि में उहा इख़्तिलाफ़ात थिया, उहो कमु बि अणपूरो थियो। उन खां बाद जेके बि नुमाइंदा आया, लेकिन उहो मज़ो न थियो। सॼो शहर ई पब्लिक या आवाम तव्हांजे साम्हूं आहे। हिते 2010 में हितां जी कम्युनिकेशन सिस्टम डैमेज थियो, उहो बहाल थियो? न साईं, कुझु बि न थियो आहे। मुख़्तलिफ़ असांजो एजाज़ ख़ान सां बि हिते ॻाल्हि ॿोल थियो, साईं DC साहिबु अबड़ो साहिब सां ॻाल्हि ॿोल थी। उन खां बाद में जतोई साहिबु आयो, उन्हनि पंहिंजे जतोई साहिबु या अबड़ो साहिबु उन्हनि
वधि में वधि कोशिशि कई, लेकिन मथे ॾिसो था त सॼो सिस्टम पाकिस्तान जो फैल लॻो पियो आहे। अलाए केतिरा दफ़ा हिननि बाक़ाइदे तव्हां हिकिड़ा पढ़िया लिखिया ऐं बाशऊर माण्हू आहियो हिन तालके जा, हिन पंहिंजो सॼे तालके में किथे बि MPA या MNA जे फंडनि मां या सूबाई हुकूमत जे तरफ़ां या फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां कोई अहिड़ो तरक़ियाती मनसूबो हलंदड़ आहे वॾो? न साईं, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। बाक़ी तव्हां ॾिसो था 2 रोड जेके मिलिया आहिनि उहो बि असांखे यूसेड जे तरफ़ां मिलिया आहिनि। इहे फिलड जेका सुपर फिलड आयो आहे, जंहिंमें गड़ी खेरो टू सिजावल, गड़ी खेरो टू जकाबाद, गड़ी खेरो टू शहदाद कोट, इहे असांखे मिलिया आहिनि। पर उन में बि असांजो अबड़े साहिब जी एॾी महिरबानी आहे ऐं उन में बि सुठो उन तावन कयो आहे। उन कंपनी जे नज़र सां उहो कमु कंप्लीट अञा ज़र प्रयास में हले थो पियो सर, कुझु टुकर रहियल आहिनि उन्हनि जा। उमरानी साहिब, हिते 2010 जी जेका महाबोर्ड आई उन में तक़रीबन NGO साइड ते सरकारी सतह ते ॿुधायो थो वञे, डिप्टी कमिश्नर शेखाबाद ॿुधाए थो त NGO सेक्टर में 20 अरब रुपयनि जो कमु थियो। इन 20 अरब रुपया सभ खां वधीक मुतासिर शेखाबाद ज़िले जो ही तालको थियो। त हिते जेका इमदादी कम थिया उन में भोतारनि घणी भींग कई, मिसकिननि खे घणो मिलियो? साईं, मां ॿुधां जेका भोतारनि भींग कई आहे न, उन्हनि भोतारनि खे बि उहो रिज़ल्ट मिलियो आहे। ऐं हिन अवाम जो ॾिसो न, अॻे बि अलाह मदद हुयो, ही ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि। असां चऊं था त बसि ज़िंदा लाश आहियूं, असां ख़ुदि ज़िंदा लाश आहियूं। सची ॿुधां थो, असां एॾो कुझु असां पाण फर्स्ट ईयर इंट्रस्ट शहदाद कोट ॾियण वियासीं, हिते कॉलेज लाइ हॉस्पिटल लाइ घणो कुझु कयोसीं, लेकिन हिते को बि अमल नथो कयो वञे। असां पाण परेशान आहियूं त असां हाणे पाण लॾण ते तयार आहियूं था, किथे लॾियूं ऐं किथे पंहिंजा घर ठाहियूं, बचा किथे पढ़ायूं। हिते प्राइमरी सतह ते बि असांखे तालीम खसो थी वञे। तव्हांखे ॿुधायां त फर्नीचर चोरी मक़सदु हिते वॾो उस्तादनि जेके आहिनि रेगुलर उस्तादनि, उनखे बिल्कुलु अॻे त बाक़ाइदे मंथलियूं कंहिं डी शीट किथे कंहिं भोतार जे चए। इन समूरी बदतरीन सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे? एॾी बदतरीन सूरत हाल जेका आहे हिते, उनजो केरु ज़िम्मेवार? मां चवंदुमि त CM सिंध ज़िम्मेवार आहे उनजो, ऐं उन में गवर्नर सिंध ज़िम्मेवार आहे, उन में तमामु चीफ सेक्रेटरी ज़िम्मेवार आहे उनजो। ॾिसो हिते अची बदतरीन सूरत हाल तव्हांजे CM सिंध न ठाही आहे। हिते धाड़ा फुरूं तरक़ियाती मनसूबा CM सिंध न रोकराया आहिनि। हिते जन माण्हुनि खे तव्हां वोट करे चूंडियो आहे, उन्हनि हितों जे माण्हुनि जे मसइलनि खे केतिरो उजागर कयो आहे? असेंबली फ्लोर ते ॻाल्हायो अथऊं या के तरक़ियाती प्रोजेक्ट ॾिना अथऊं? साईं, मां ॿुधायां थो, CM हिन वक़्तु त चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे, लेकिन उनखे हर वक़्तु ताईं हिकिड़ो माहवारी रिपोर्ट थींदो आहे। तमामु डिस्ट्रिक्टनि जा DPO साहिब मीटिंग कंदा आहिनि, छा थियो छा न थियो। लेकिन अमन अमान जे मसइले सां तव्हां पाण ॾिसो था, तव्हांजे जेकाबाद तालके गड़ी खेरे में छा हालति लॻो पियो आहे। पर पोइ बि बसि असां उहो चऊं था त ग़रीब स्कूल काफ़ी, को हबचौकी लॾियो आहे, को लाणकण लॾियो आहे। हिते बसि इहे मज़दूर माण्हू रहनि था पिया। चवनि था असां पाण चऊं था वॾनि जा हिते क़बरनि, असां इहे कुझु जायूं आहिनि, इहे कीअं छॾे वञूं, कंहिंजे हवाले करे वञूं? हिकु नुमाइंदनि हितों जे माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ केतिरो किरदारु अदा कयो? साईं, उन सां बज़त असां मीटिंग थींदी आहे त उहो त असांखे तमामु, असांखे खीर जी नंदियूं, असां चवंदा ॼाण ही खीर जी नंदी वहे थी पई, कुझु असांखे भाङो मिलंदो, लेकिन नज़र घटि थो अचे, एतिरो मायूस थिया आहियूं असां। चूंडियल नुमाइंदनि दिलासनि जा दरिया वहाए छॾिया, ॼणो एतिरो त पुरुमीद करे छॾियो खीर ऐं माखी जूं नंदियूं वहंदियूं, पर माण्हू मुकमिल मायूस। अदा तव्हांजो छा नालो आहे? PP शहीद भुट्टो, मोहम्मद आरिफ उमरानी, तालका गड़ी प्रेसिडेंट। मोहम्मद आरिफ, गड़ी खेरे तालके जा कहिड़ा मसइला? साईं, अनेक मसइला आहिनि। बिजली हुजे, गैस हुजे, पाणी हुजे, मक़सदु आहे रोड हुजे, रस्तो हुजे, एक्सचेंज जो मसइलो आहे, रेस्ट हाउस जो मसइलो आहे। PP शहीद भुट्टो तालके ज़िले जैकाबाद में तव्हांखे ख़बर आहे त अॼु 12हों ॾींहुं आहे एहतिजाज करे थी पई। गड़ी खेरे में असांजो एहतिजाज तक़रीबन अॼु 5हों ॾींहुं आहे गड़ी खेरे में बि थियो आहे। न को असां वटि बाला ऑफिसर मिलणु आयो आहे, न को तरक़ियाती कम जे हवाले सां, को गैस जे हवाले सां को मिलणु आयो आहे। बहरहाल गड़ी खेरे जी सफ़ा तंग हाली आहे। हिते को न रोड आहे, न को रस्तो आहे, न का पाणी जी का सहूलियत आहे, न का गैस जी का सहूलियत। माण्हू हिते काठियूं वठण ते मजबूर आहिनि। रोड रस्ता असांजा तबाह थियल आहिनि। MPA MNA असांजा हिते गड़ी खेरे अचनि था, मख़सूस माण्हुनि वटि मिली करे दावतां खाई करे आम माण्हुनि खे मिलण ते उन्हनि जो ख़बर न आहे त कहिड़े टाइम आया, कहिड़े टाइम आया, कंहिंखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे। बहरहाल अचनि नथा, मख़सूस माण्हुनि वटि पंहिंजो प्रोग्राम डेवलपमेंट करे वापसि हलिया था वञनि। भोतारनि वटि अचनि था? बिल्कुलु बिल्कुलु, पंहिंजे मर्ज़ी जे मालिकनि वटि अचनि था, जिन्हनि सां हुनजा वास्ता आहिनि, उन्हनि वटि अची करे पंहिंजा मनमानियूं, पंहिंजा मसइला हल करे अंडरग्राउंड हलिया था वञनि। आम माण्हू खे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे त छा मसइलो हल थियो आहे, छा थियण वारो आहे। कंहिं मसइले ते ॻाल्हायो अथऊं या कंहिं रोड ते, कंहिं स्कूल ते। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी TMA खे माहवार सिंध हुकूमत पारां मुनो करोड़ रुपयो मिले थो, उहो हिते ख़र्च थिए थो? कुझु बि न आहे। जैकाबाद वेही TMO गड़ी खैरो जैकाबाद वेही सिर्फ़ु पघार उनजो कढी करे बकाया पैसा जैकाबाद में वेही उते वंड विरासत करे। चौथों महीनो आहे TMO गड़ी खैरो, असां ॾिठो ई न आहे त केरु आहे, केरु उनजो नालो आहे, कंहिं आम शहरी उनखे सुञाणी थो बि न। हालांकि असां तंज़ीमनि जा माण्हू आहियूं, असां बि उनखे नथा सुञाणूं त उनजो शिकिल सूरत छा आहे, त आम माण्हुनि खे छा सुञाणींदो, छा कमु कयो आहे उन गड़ी खेरे जे लाइ। न को रोड ठहियो आहे, न को नाली ठहियो आहे, का सहूलियत गड़ी खेरे जे लाइ न आहे। गड़ी खेरे में का सहूलियत कोन्हे। CMO खे गुज़िरियल 4 महीननि खां वठी ॾिठो ई कोन्हे
समूरा हिसा पतियूं जैकबाबाद शहर में वेही हितां जे मिलियल फंडनि जी कयूं थियूं वञनि। हिकु ॿियो नौजवान हिते असांजे साम्हूं बीठो आहे, उन खां पुछा कंदासीं तव्हांजो छा नालो आहे? साईं मां पाकिस्तान सुन्नी तहरीक जे प्लेटफॉर्म ते तालका सदर आबिद अली जमाली आहियां। मां जेका हितां जो सदर आबिद जमाली गड़ी खेरे में कहिड़ा मसइला आहिनि? सभिनी खां पहिरियां हिते त काफ़ी अनेक मसइला आहिनि। तव्हां ख़ुदि ॾिसो त जॾहिं वजूद में जॾहिं गड़ी खेरे में बिजली आई आहे त अञा ताईं तारूं चेंज न थियूं आहिनि। डेली जेके आहिनि हिते कॾहिं माण्हू मरे थो, कॾहिं छा थो थिए, त असां वटि वॾे में वॾो जेको आहे बिजली जो बुरहान आहे। ॿियो वॾे में वॾो आहे वाटर सप्लाई। असां वटि पहिरीं ॻाल्हि इहा 2010 खां फ्लड खां बाद अञा ताईं वाटर सप्लाई तयारु न थी सघी आहे। वॾे में ॿी ॻाल्हि इहा आहे त एक्सचेंज असांजी बुनियादी जेकी सहूलियत आहे उहा हिन टाइम ते गड़ी खेरे जे अवाम खे वाइदा इक़रार वोट जी टाइम ते कया था वञनि, पर हिन टाइम ताईं को बि अहिड़ो रद्द अमल असांजे अवाम खे न ॾिनो वियो आहे, न ई कोई जेको आहे फैसिलिटीज़ ॾिनी वई आहे। सिराज अहमद गड़ी खेरे शहर में रहंदा आहियो? जी हाँ। हिते पीअण जो मिठो पाणी तव्हांखे मिलंदो आहे? नसी ना है सही हिते पानी जी सहूलियत न नेकाल जूं नालियूं बहितर आहिनि? नसी न ठहियल न तव्हांजो अॻियो आहिनि सभु हर शइ तव्हांजो अॻियो आहे साम्हूं आहे। इलेक्शन में वोट कयो? हा कयोसीं। वोट करण खां पोइ तव्हांखे हिते MP MNA वरी मिलिया हुन सां? नसी न आया आहिनि, पहिरियों दिलासा ॾेई विया आहिनि, वरी आया ई न आहिनि। वरी तव्हां ॾिठा ई न आहिनि? ॾिठा ई न आहिनि, कहिड़ा आहिनि कहिड़ा न आहिनि। तव्हां को कॾहिं अची ॾुख सूर बि न पुछो? नसी न। भला हिते ॿिया कहिड़ा मसइला आहिनि? ॿिया बिजली जो ॾिसो तव्हां तारूं आहिनि, हे वाटर सप्लाई जा ॿियो का शइ ॾिसो हेठि आहिनि सफ़ा तार। अच्छा भला हिते ॿियो को रोड रस्ता ठहियल आहिनि? न सही न, कुझु बि न आहे सही। अलाह जो आसरो आहे। गड़ी खेरे वासियुनि खे अलाह जो ई आसरो आहे। चूंडियल नुमाइंदनि मुकमिल मायूस कयो आहे। हाणे गड़ी खेरे जे जेको ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि में हली हिन तालके जी सूरत हाल ॾिसंदासीं त उते हितां जे चूंडियल नुमाइंदनि कहिड़ा तरक़ियाती मनसूबा ॾिना। नाज़रीन जीअं त तव्हां अॻूणे गड़ी खेरो शहर जी सूरत हाल ॾिठी, उते गड़ी खेरो शहर अंदरि कंहिं बि तरह सां को तरक़ियाती मनसूबो हलंदे नज़र न आयो। उतां जी जेका माण्हुनि जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई हिकिड़ी ज़बून हाली वारी सूरत हाल आहे, ख़स्ता हालत आहे, तकलीफ़ वारी सूरत हाल आहे। हाणे असां गड़ी खेरे जे भरिसां ई हिकिड़ो ॻोठु आहे उते मौजूदु आहियूं। गड़ी खेरे खां तक़रीबन जेकॾहिं 1 किलोमीटर जो डिस्टेंस चइजे त उहो ग़लति न हूंदो। उते बि साॻी सूरत हाल नज़र अचे थी। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे न सिर्फ़ु उन शहरनि खां लातालकी आहे, पर हिन तालके जे ॻोठनि खां बि ॼणो त लातालकी नज़र अचे थी। कंहिं बि तरह सां 2010 जी ॿोॾि खां वठी हिते को बि तरक़ियाती मनसूबो न हली सघियो आहे, न शुरू कयो वियो आहे। उहो साफ़ु ज़ाहिर आहे त हिते अञा ताईं माण्हू जेके आहिनि टेंटूं लॻाए वीचारा ग़रीब माण्हू उन टेंटुनि में रहण ते मजबूर आहिनि, तंबुनि में रहण ते मजबूर आहिनि। उन्हनि माण्हुनि खे का रस्ते जी सहूलियत न आहे ॾिनी वई, का गैस जी सहूलियत न आहे ॾिनी वई, न वरी का ॿी जेके बुनियादी सहूलियतूं हुजणु खपनि उहे ॾिनी वयूं हुजनि। हिते को बि को तालीमी इदारो नज़र नथो अचे, ॿी को सहूलियत वारो माहौल नज़र नथो अचे। हिते को असां सां ॻोठाणो गॾु आहे, उन खां पुछूं था त हिन ॻोठ जी सूरत हाल छा आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो छा नालो आहे? सईं अली खान नालो आहे। ॻोठ मोहम्मद रमज़ान भट्टी। हिते को बि का शादी जी सहूलियत न आहे, न को हिते को असांखे स्कूल आहे, न को असां वटि गैस आहे, न को असां वटि वाटर सप्लाई आहे। पाणी जी असांखे तंगी आहे ॾाढी, जेको माण्हू गॾा किराए ते करे शहर खां भरे ईंदा आहियूं। उन जे बावजूदि असांजा चुमांडल नुमाइंदा जेके बि आहिनि, MPA हुजे MNA हुजे, उन्हनि खे असां कई दफ़ा माना उन्हनि खे चवंदा आया आहियूं। 3 चकर हुकूमत करनि था, उहे आसरा ॾियनि था, लेकिन अॼु ॾींहं ताईं हिननि को बि असांजो मनसूबा को पूरो न आहे कयो। MPA साहिबु खे अॻे चकर असां हिते झलरा करे चयोसीं त असांखे वतन कार्ड जा किस्त असां खादियूं था वञनि, उहे किस्त असांजा बहाल कयो। को ग़रीब को झुगिड़ो ठाहे सघे या को का शइ करे सघे। के हिते कुराड़ी को क़ुर बि लाहे ॾिनसि, पोइ बि उन शइ खे नज़रअंदाज़ न कई। का मोट न मिली? का बि न मिली मोट। सही असां हिन ॻोठ में घणा घर आहिनि? सही हिन में 200-250 घर आहिनि तक़रीबन, जेके कुझु आहिनि ठहियल, के अहिड़ा ग़रीबी आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं बि टेंटनि में गुज़ारनि था पिया। 2010 जी सैलाब खां वठी अॼु ॾींहं ताईं बि टेंटनि में गुज़ारनि था पिया। त उन्हनि खां सूरत हाल तव्हां पुछा कयो त उन्हनि सां हालत छा हूंदी, उन्हनि जे बचनि सां हालत छा हूंदी। अच्छा भला हिते 2010 जी ॿोॾि खां पोइ हे चवनि था त NGO सेक्टर में डिप्टी कमिश्नर जेका चए थो त 20 अरब रुपया NGO वारनि ख़र्चु कया आहिनि हेॾे, त हिते कॾहिं को अची घर ठाराए ॾिनऊं या चूंडियल नुमाइंदनि हिते अची माण्हुनि हिते कॾहिं MPA तव्हांजे ॻोठ में आयो आहे इलेक्शन को? न सही न अॼु ॾींहं ते MPA साहिबु न आयो आहे। MPA साहिबु हुजे MNA साहिबु हुजे, हुननि खे 2 टे जगह सां रिलीज़ कयो। हुन असांखे अॼु ॾींहं ताईं बि का शइ माना कंहिं शइ जी मोट न ॾिनी आहे त बाबा हे तव्हांजो कमु थींदो या न थींदो। मेन मसइलो आहे असांजो तालीम जो। नंढड़ा ॿार आहिनि, शहर वञी कोन था सघनि। हिते असां वटि स्कूल न आहे,
पानी जी असांखे तंगी आहे ना आहे, गैस जी सहूलियत ना आहे, शहर जा असांखे नज़दीक था पाणी पीअण जी सहूलियत आहे? न सही न पाणी बि असां शहर खां भरे था अचूं पिया, हिते पाणी जी को बि असांखे सहूलियत पीअण जी न आहे। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जॾहिं इलेक्शन थी ओॾी महिल वोट वठण आया हा? जी 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 उन टाइम आया MP MLN खे चयोसीं, उन चयो त वोट जो अला मालिक आहे, असां तव्हांजी हर जेके बि कमकार आहिनि, जेको बि मसइला तव्हांजा आहिनि, असां इंशाल्लाह हल कंदासीं। पर अॼु ॾींहं ते उन ते को बि अमल न कयो वियो आहे, न को अॼु ॾींहं ते को पुछा करण बि आयो आहे त छा आहे छा न आहे। भला चाचा तव्हांजो छा नालो आहे? अली शेर साईं। चाचा अली शेर, तव्हां वटि हिते तव्हांजे ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? भला को पीअण जो पाणी या को स्कूल जो कोन्हे, स्कूल बि कोन्हे, कोई सुख असांखे न आहे ॾाॾा। अॻे बारे जखराणी साहब ॿोॾ भेरी आयो हो, माई क़ुरान पाक खणी वियसि, को वतन कार्ड ॾियो या कंहिं ग़रीब खे कुझु सुख ॾियो, तॾहिं बि कोन को गौर कई वियो हद। भला हाणे इलेक्शन में तव्हां वोट वठण जे लाइ आया हा वॾेरा? असां वटि आया हा, वॾेरा आया, वोट वठी विया, कुझु ॾिनासीं बि सही। इहे असांजा टेंटनि में ग़रीब माण्हू सभु को वेठो आहे, केतिरो टेंट आहिनि। हाणे वोटनि खां पोइ को हिते तव्हां वटि MP MLN कोई बि न आयो आहे, हाणे पुछा करण बि नथा अचनि, कोई बि न आयो आहे त। हा सुख जा ॾुख कोई बि कोन पुछा करण आयो आहे। हिते बीठल ॿिए हिकिड़े ॻोठाणे को पुछूं था त इहा सूरत हाल छो आहे? चूंडियल नुमाइंदा छोला तालुका आहिनि या हिते सहूलियतनि जी कहिड़ी उणाट आहे? अदा तव्हांजो छा नालो आहे? साईं गुलाम अकबर नालो आहे। गुलाम अकबर, तव्हांजे हिन ॻोठ में केतिरा घर थींदा? साईं 250 घर 300 थींदा बिल्कुल। 250 घर। भला हिते को स्कूल आहे, हिते को रस्तो? स्कूल परें ॻोठ में आहे, मेहर भट्टी जे नाले सां, बाक़ी हिन ॻोठ में स्कूल न आहे। 200-250 घरनि ते ही ॻोठ मुश्तमिल आहे, कोई स्कूल कोन्हे? न स्कूल को बि न आहे। भला अंदर को घिटियूं, को रस्ता, को नालियूं, को गैस, को पीअण जो पाणी? न गैस त हाणे विचां सिर्फ़ु गड़ी खेर सिटी खे असांजे ॻोठ खे विचां सिर्फ़ु रेलवे लाइन आहे ऐं बिल्कुलु नज़दीक आहियूं। भई कंहिं क़िस्म जो असां वटि न गैस जी तक़रीबन सहूलियत मौजूदु आहे, न मिठो पाणी आहे, न ॿी कंहिं शइ जी सहूलियत आहे। ॾिसो था त टेंटनि जी हालत इहा थी वई आहे जो उहे हिन पंहिंजो उस में सफ़ा ख़तमु थी चुका आहिनि। 2010 खां वठी 14 हले पियो, कंहिं बि न कंहिंजी सार संभाल लधी आहे, न कोई हिते आयो आहे, न कंहिंखां को हाल कंहिं वंडियो आहे। MPA MNA या इहे पाण खे हिकिड़ा तालीमी याफ़्ता सम्झी करे तो खटे त वञनि था, चूंडिजी त वञनि था, पोइ लेकिन कंहिं बि ग़रीब सां न सहायता कनि था, न उनजी को देखभाल कनि था। भला हिन ॻोठ में इलेक्शन खां पोइ कॾहिं को तव्हांजी शुक्रियो अदा करणु या हिन ॻोठ जा मसइला पुछण पोइ को कॾहिं MP MNA हिन ॻोठ में आयो आहे? इहा त MPN जी रिवायत ई कोन्हे, पर जेकॾहिं अचे हा त वरी ग़रीब माण्हुनि जी इहा बि दिलि ख़ुशि थी वञे हा त बाबा असां वटि कोई लड़ी आयो आहे ऐं असांखे मुबारकबाद या शुक्रियो अदा कयो अथई। बिल्कुलु न आहे, हिते आयो ई न आहे, उनखां इलेक्शन चूंडजण खां बाद में बिल्कुलु वाक़िफ़ ई न आहिनि। अच्छा, माना ख़ाली दिलासो ॾियण बि उन्हनि हिन ॻोठ वासियुनि खे गवारा न कयो आहे? हिते भला को रोड रस्तो पोएं हुकूमती दौर में या हाणे? न अहिड़े क़िस्म सां को बि रोड रस्तो न आहे। बाक़ी हाणे NGO पंहिंजे माना थोरे थके को मटीरियल या मुख़्तसिर जेको आहे पोइ NGO जे कमु ॾिसंदा आहियो उन करायो आहे, बाक़ी ॿियो रोड रस्तो कुझु बि न आहे हिते। माना सिंध हुकूमत तरफ़ां या हितां जी तालके जो जेको दौरो नाज़मी दौरो उन में को बि कंहिं बि तरह सां का सहायता न थी? न असांजी कंहिं बि मदद न थी आहे, कंहिं ग़रीब जी का सहायता कोन्ह थी आहे। सभु अञा ताईं तव्हां ॾिसंदो त उन्हनि ॾुखनि में माण्हू जेके आहिनि त अञा पंहिंजो माना वरतल आहिनि उन्हनि ॾुख में, ॿोॾ वारे ॾुख में। ॿारनि खे तालीम जी सहूलियत बि न आहे? तालीम जी सहूलियत बि बिल्कुलु हिन ॻोठ में न आहे। हितां वेंदा हिते का डिस्पेंसरी? न डिस्पेंसरी न आहे, कोई हेल्थ यूनिट बि कोन्हे। हितां जा जेके कॾहिं को एमरजेंसी थी वेंदी आहे उहा बि पाण खे गॾा गाॾी जे ज़रिए, ॿी त सहूलियत कोन्हे, गॾा गाॾी जे ज़रिए हाणे ॻोठाणा माण्हू जेसि तक पुॼनि वञी पंहिंजो शहर में, उते ताईं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी हुनजो नुक़सानु थी वञे थो, काफ़ी जेके सिहत जे लिहाज़ सां। हिन ॻोठ जा मिसकीन मारू माण्हू जेके तमामु सहूलियतनि खां वीचारा उहे महरूम आहिनि, उन्हनि खे कंहिं बि तरह सां का सहूलियत कोन्हे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी हिन खां लातालकी ऐं बेवसीअ में ही वेठल माण्हू, उन्हनि खां पुछूं था त अमा ही तव्हांजे ॻोठ में को भला पीअण जे पाणी जो सरकार जे तरफ़ां या हितां जे MP MNA तरफ़ां को सहूलियत? का शइ न का शइ न आहे असांखे। भला हिते जॾहिं ॿोॾ आई 2010 में, पोइ हिते तव्हांखे घर बर ठाहे ॾिना आहिनि? न बाबा, घरनि जो हाल इहो असां वेठा आहियूं भीलनि जे कम्बुनि में। तव्हांजे ॻोठ में स्कूल आहे? न कोन्हे स्कूल। भला तव्हांजे ॻोठ में का अस्पताल, का नंढी डिस्पेंसरी? बाबा न कुझु बि न आहे असां सां। पोइ तव्हां दवा वठणु काथे वेंदा? सरकारी अस्पताल बाबा। काथे? गड़ी खरे। हिन ॻोठ में का अस्पताल? न का शइ न आहे बा। स्कूल आहे? न। भला हिते नालियूं वालियूं ठाहे ॾिनी अथव? न केरु ठाहे ॾिनो असांखे नालियूं वालियूं बा?
कोई ना असांखे ठाहे ॾिनो, असांजे मथां केरु तावण कयो बा, असां वोट बि ॾिनो अॼु वारनि खे बा, कोई ना आयो? न न कोई न आयो। भला हिते कॾहिं जॾहिं वोट थी विया उन खां पोइ हिते जेको हिते MP थी विया या हिते जेको MLA थियो आहे उहो हिते कॾहिं आयो? न बाबा हिते कोई बि न आयो, असां वटि कोई बि न आयो आहे। असां हिन वक़्तु गड़ीखेरे तालुके जे हिकु ॿिए ॻोठ में मौजूदु आहियूं जिते बि सूरत हाल साॻी नज़र अचे थी। कंहिं बि तरह सां हिते को तरक़ियाती कमु नज़र नथो अचे, न वरी हिते को रस्तो ठहियलु नज़र अचे थो, या वरी हिते वरी कोई स्कूल वग़ैरह नज़र या का डिस्पेंसरी नज़र अचे थी। साॻी सूरत हाल नज़र अचे थी जीअं शहरनि जी तहिड़ी ॻोठनि जी। ऐं हिते मौजूदु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हुननि खां अहिड़ो हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी लातालगी छो आहे, या 2010 जी वारी जेका महाॿोॾि आई उन खां पोइ का उन्हनि जी काई सार बि लधी आहे या न। अस्सलाम वालेकुम चाचा। सलाम साईं। तव्हांजो छा नालो आहे साईं? गुलाम सिद्दीक़ साईं। गुलाम सदीक़, तव्हांजे हिन ॻोठ जो छा नालो आहे? हाजी अब्दुल्ला बिरोही साईं। हिन में ॻोठ में घणा घर थींदा? तक़रीबन 200 घरनि ते मुश्तमिल ॻोठ आहे। 200 घरनि। हिते कोई स्कूल आहे? न साईं, स्कूल बि न आहे। का अस्पताल डिस्पेंसरी? कुझु बि न आहे साईं। भला हिते कोई रस्ता ठाराए ॾिना अथऊं घिटियूं के न? हाणे हिन अॻे दौर में इहो रस्तो रोड ठहियो आहे, इहो ॿियनि मुकमिल तौर जेको आहे रोड अधु में बीहारियूं, उनजो बि नाक़िस कमु थियल आहे। साइड खां मिटी बिटी बि कुझु न विधऊं, सो इहे बि बराइनि नाम ईअं जेको कागज़ी। पीअण जे पाणी जी का सहूलियत? न, कुझु बि सहूलियत न आहे। असां तक़रीबन असां खां 1000-1200 फुटनि ते जेको आहे मिठे पाणी जो सिरिश्तो आहे, उतां असां लाइनूं छिके जेको आहे मजबूर थी घरनि ताईं पहुचायूं था। को बि बंदोबस्तु पंहिंजी मदद पाण थियल, को बि असां वटि न ड्रेनेज जो सिस्टम आहे हिते, न अस्पताल जो सिस्टम आहे, न ॿियो कोई गैस बि न आहे असांखे, कुझु बि सुन। हालांकि असां गड़ीखेरे शहर जे तक़रीबन 1000 फुटनि जे फ़ासिले ते आहियूं। असां वटि 500 फुटनि जे जेको आहे वेझड़ाई में गैस लाइन आहे, त बि असांखे इन बुनियादी सहूलियत खां हिन वक़्तु ताईं महरूम रखियो आहे। असांजे हथ जा जेके MP MLA आहिनि वक़्त ते अची असांखां जेको आहे वोट वठनि था। वोट वठण खां पोइ जेको आहे हिन वक़्तु ताईं असां हुनजो चहिरो बि न ॾिठो अथसीं, न वरी असां जो सार संभाल लधो बि आहे। भला हिते इलेक्शन खां पोइ कॾहिं को चूंडियल नुमाइंदो हिते को MPA या हिते को MLA आयो आहे न ॻोठ वटि? न साईं, कॾहिं न आयो आहे। सिर्फ़ु वोट जे टाइम में ईंदा आहिनि, इलाज़मेंट थू करे क़ुरान कसम खणी, इन खां पोइ हलिया वेंदा आहिनि। वरी जॾहिं 5 साल पूरा थींदा आहिनि, मथे दौर ईंदो आहे इलेक्शन जो, तॾहिं वरी इलाइक़े जा वॾेरा वठी इलाज़मेंट करे असांखे वोट वठी ईंदा आहिनि। नाज़रीन, हिते सूरत हाल साॻी नज़र अचे थी। हितां जा माण्हू बि साॻी ॻाल्हि दाहींदे चवनि था त उन्हनि खे इलेक्शन खां पोइ ईअं नज़रअंदाज़ कयो वियो आहे ॼणो को उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जो हिननि सां को तालुक़ु न हुजे। हिते मौजूदु हिकु ॿिए ॻोठाणे खां पुछा कंदासीं त हू कहिड़ी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि। अदा, तव्हांजो छा नालो आहे? गुलशेर बाबा। गुलशेर, हिते 2010 जी जॾहिं ॿोॾि आई हुई, उन खां पोइ हीउ इलाइक़ो सभ खां वधीक मुतासिर थियो। भला हिते ज़ाहिर आहे त उहे जेके वाटर कोर्सिस हुआ, ॿनियूं ॿारनि जा दंग दड़ा हुआ, उहे सभु मिसारजी विया हूंदा। उन खां पोइ रस्ता ख़तमु थी विया। हिते कुझु बि न बचो हूंदो जंहिंखे चइजे त को सहूलियत वारी काई शइ बची आहे। उन खां पोइ तव्हांजी हिते कंहिं सार लधी को आयो चूंडियल नुमाइंदो या को सरकारी मशीनरी जो को माण्हू? न सर, कोई भी ना आयो सर, कोई भी ना आयो सर। भला ईअं छो तव्हां जेको छो लातालगी करे छॾी आहे उन्हनि? अलाए साईं, असांखे ख़बर, असां नज़रअंदाज़ कयोसीं, अलाए छा ख़बर ई नथो पए असांखे। भला इलेक्शन में आया हिते? न न, इलेक्शन में अचनि था, असांखे उल्टे वॾेरा वठी असां इलेक्शन वठी था वञनि, बाद में त ज़ाहिर ई न आहिनि असां। पर हिते का सहूलियत काई अस्पताल आहे कोई? न सर, कुझु बि कोन्हे हिन टाइम तक। पीअण जो पाणी? पीअण जो पाणी बसि आहे 1000-2000 फुट ते आहे, असां पंहिंजो पाण बंदोबस्तु कयो आहे, बाक़ी को गवर्नमेंट जो असांखे सहूलियत कुझु बि न आहे। अख़्तियार धड़नि जी हिकु ॿी बेहसी जो वाज़िया निशान। असां हिन वक़्तु गड़ीखेरे तालुके जे इंतिहाई हिकिड़ो तारीख़ी ॻोठ जेको तक़रीबन 2 सदियूं पुराणो ही ॻोठ हो। 200 साल हिन ॻोठ खे क़ाइमु थिए गुज़रिया, पर 2010 वारी महाॿोॾि हिन जा बि तक़रीबन जेके वाज़िया निशान हुया उहे ॼण तक मिसारे छॾिया, हितां जे माण्हुनि खे दरपदरी वारी सूरत हाल में मुब्तला करे छॾियो। असां हिन वक़्तु उते मौजूदु आहियूं। 2010 खे तक़रीबन ही 4थों साल थियो आहे। हिन तरफ़ न त कंहिं चूंडियल नुमाइंदे जी नज़र वई आहे, न वरी को जेको अख़्तियारियूं आहिनि सरकारी तौर ते उन्हनि जी हिन तरफ़ नज़र वई आहे। उन खां अलावा जी ॿियनि जेके दावेदार हुआ, फलाही इदारा, उन्हनि पारां जेका बकौल डिप्टी कमिश्नर जैकबाबाद त 20 अरब रुपयनि जो जेको पैसो उहो ख़र्चु थियो आहे ज़िले जैकबाबाद ते इन सेक्टर में, NGO सेक्टर में, उहो किथे ख़र्चु थियो आहे उहो हिते हिन क़िस्म जे ॻोठनि में त नज़र कोन थो अचे। उन्हनि माण्हुनि जी हालत ओड़ी जोड़ी आहे। हिन इलाइक़नि में बि न के रस्ता आहिनि, न वरी को उहो इरीगेशन जो सिस्टम सही तरीक़े सां बहाल थी सघियो आहे, न वरी इन्हनि खे बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां का अहिड़ी शइ नज़र अचे थी जंहिंसां ॻाल्हि करे सघिजे
त हिते बि का हुकूमती धुरियुनि जी नज़र पए थी या हितां चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि हिन माण्हुनि जेको दर्द आहे। असां सां हिन वक़्तु हिन इलाइक़े जा मौज़ूद शख़्सियत गॾु आहिनि। मीर अब्दुल जब्बार बुलेदी साहब, उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर हीअ अहिड़ी सूरत हाल छो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अब्दुल जब्बार साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ तव्हां ॿुधायो था त तक़रीबन को 200 साल पुराणो ही ॻोठु जाफ़राबाद बुलेदी, हिते इंतिहाई हिकिड़ी ख़स्ता हाली लॻी पई आहे। हिते न को सही रस्तो नज़र अचे थो, न वरी का सिहत जी सहूलियत नज़र अचे थी, न का तालीमी हवाले सां का सूरत हाल नज़र अचे थी। ईअं छो आहे हिते? सभ खां पहिरियों त मां इहो ॿुधाइणु चाहींदुसि हिन इलाइक़े जी तारीख़ी पस मंज़र में हे जेको 200 साल पुराणो ॻोठु आहे, हे उहो वाहिद शहर हुयो जेके पसगिरदाई के सभिनीनि खे फैसिलिटेट कंदो हुयो। शहर बाज़ार बि हूंदा हुआ, लेकिन महाबोड में सभु तबाह थी वियो। ऐं ॿी ॻाल्हि, हिते न रोड आहे न रस्तो आहे। असां हमेशह अपोज़िशन में रहियासीं, इहे उहो असांखे मिलियो आहे इन जो सिलो। त असां हमेशह अपोज़िशन में रहंदे मुखालफ़त कईसीं। उहा मुखालफ़त में असां NGOs बि अचण खां तयारु न आहे। उहो इन वजह खां जेसिताईं हेॾे जाफ़राबाद जे इलाइक़े में न वञो, छाजे खां हिते थ्रेड्स आहिनि, पंहिंजो माण्हू मारनि था, माण्हू अगवा था करनि, लेकिन हिते का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। इंटरनेशनल हिकिड़ी NGOs आई, उहो पंहिंजो पुरम तरीक़े सां हली वई, कमु कयूं, माण्हुनि खे मिलियो। लेकिन हिते तव्हां जेको हिन टाइम हे पोज़ीशन ॾिसो था, 2010 खां पोइ बि 3-4 साल आहे, हिन टाइम बि माण्हू टेंटनि में वेठा आहिनि। न उन्हनि खे का छत मुयसरु थी आहे, न को NGO, न को फंड। हाणे तव्हांखे कुझु किलोमीटर परियों तव्हांखे मिलंदी हर शइ। जेके सपोर्टर आहिनि हिन गवर्नमेंट वारनि जा, उन्हनि खे उते मिली आहे, हिते का शइ न आहे। इहा वजह त असां पुछा DC साहब वटि बि वियासीं। DC साहब चयोसीं असांखे इल्मु न आहे। हाणे इन शइ जो असांजी हिकिड़ो ज़िले जो बाख़्तियार जेको सरबर आहे, उहो ई चयोसीं असांखे ॼाण न आहे, तव्हां वटि छो नथा वञनि। पोइ लेटर तव्हां इशू थो थिए, तव्हां का शइ नथी थिए। हाणे कुझु NGOs आया, उन्हनि एतिरो असांखे चयो जो साईं असां पंहिंजी नौकरियूं विञाए करे असां तव्हांजा नाला ॾिनासीं, लेकिन उहे बि न थिया। उहो इहो थिया त DC साहब जी नज़र थी आहे। हे DC न, जेको पहिरियों DC साहब आयल हुयो, उन्हनि जी नज़र थी, उहो कैंसिल थी वियो असांजो ॻोठु घर। हाणे तव्हां ॾिसो त सर्दियुनि में बि हे हिते ईअं गुज़ारनि, गर्मियूं बि हिते इहे टेंटनि में पिया आहिनि पूरो ॻोठु। जेको जंहिंजी जेकी हैसियत आहे, उन्हनि पंहिंजा जुगा ठाता। अक्सरियत इहे टेंटनि में अञा ताईं जाफ़राबाद पियो आहे। 2010 वारी बोर्ड में हितां जो डिप्टी कमिश्नर काज़िम जतोई, उन जे लाइ चयो थो वञे त तक़रीबन 25% जेको आहे कमीशन वठंदड़ डिप्टी कमिश्नर हो, उन वक़्त जो DCO जे उहिदे ते रहंदड़ बाअख्तियार ऑफिसर हो। छा उन बि पसंदि नापसंदि जो सूरत हाल अख़्तियार? उन टाइम त असां बिल्कुलु हिकु निशाने ते हुयासीं। उन टाइम 2010 में जीअं जतोई साहब ते DC हुयो, उन टाइम असां ख़ासि तौर ते निशाने ते हुयासीं। बुलेदी जे इलाइक़े में तव्हांखे नाहे वञिणो, जिथे असां तव्हांखे परमिशन ॾियूं उते वञो। उतां जा जेके चूंडियल हुया, उन्हनि इहो चई ॾिनो हुयो। हीउ ॻोठु हाणे केतिरे घरनि ते मुश्तमिल आहे? हाणे बि हिते हिन टाइम मां सम्झां थो 100-150 जे लॻभॻि घर आहिनि। हिते का भला अस्पताल आहे? न, अस्पताल बि न। को तालीमी इदारो आहे? स्कूल आहे, उहो बि ड्रहियल आहे। 2010 में जेको गर्ल्स स्कूल बि हुयो, बॉयज़ स्कूल बि, उहे ड्रही पिया आहिनि। असां एप्लीकेशनां बि ॾिनियूं आहिनि। उन खां पोइ उहो स्कूल फंक्शनल न थिया? हले थो पंहिंजे हिसाब सां, जेके उस्ताद करनि था कुझु, उहे पंहिंजे हिसाब सां हलाइनि था। लेकिन अञा उहो बिल्डिंग असांखे मुयसरु न आहे। बिल्डिंग जेकी ड्रही पई आहे, उहा न ठाराही वई आहे अञा ताईं। कंहिं बि तरह सां का रिहेबिलिटेशन न थी? कुझु बि न, बिल्कुलु। आया हुया बसि सखणा दिलासा करे बसि हलिया था वञनि। सिर्फ़ु सवाइ हिकिड़ी इंटरनेशनल जेकी NGOs हुई, उन खां अलावा असां वटि ॿियो कोई न आयो आहे। तव्हां ॾिठो त हिन इलाइक़नि में कंहिं बि तरह सां का सहज वारी सूरत हाल नज़र नथी अचे। न त अहिड़ा वॾा ॻोठ जिते कोई स्कूल जी सहूलियत हुजे, का सिहत जी सहूलियत हुजे, का रोड रस्ते जी सहूलियत हुजे। सियासी सखावत तौरु जिते 8 घर आहिनि, उते 2 स्कूलनि जूं बिल्डिंगूं त ज़रूरु मौजूदु आहिनि, पर जिते सभई घर आहिनि उते को बि स्कूल कोन्हे। उतां जा सभई ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम रहिजी था वञनि। बाक़ी सॼी सिंध अंदरि जेका सूरत हाल आहे, तालीम जो मयार आहे, उहो कमज़ोर छो आहे? उन जा इहे ई सबब आहिनि जंहिंजे करे जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि था मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, उहे पंहिंजे माण्हुनि जे ॾुखनि खां बिल्कुलु लातालुक आहिनि। उन्हनि खे इहा परवाह न आहे त माण्हुनि तालीम जे ज़ेवर खां महरूम रहिजी था वञनि, माण्हुनि जी सिहत जी सहूलियत खां महरूम आहिनि, माण्हू रोड रस्तनि जी सहूलियत खां महरूम आहिनि। माण्हुनि वटि कंहिं बि तरह सां को सहूलियत वारो मनसूबो कोन्हे, को तरक़ियाती मनसूबो कोन्हे। हितां जे माण्हुनि खे जेकॾहिं का आहंज आहिनि त उहे पंहिंजी मदद पाण तहत उन आहंजनि जो को तदारक बि कनि था, पंहिंजे मदद पाण तहत उहे रस्ता बि ठाहिनि था। बाक़ी
को चूंडियल नुमाइंदो या को सरकारी मशीनरी जो अमलदार उन्हनि वटि पहुची उन्हनि जे कंहिं बि तरह सां का सहायता नथी थिए। 2010 जी आयल महाबोर्ड में हितां जे माण्हुनि हुन बोर्ड खे एतिरो त वेझा खां ॾिठो, उन बोर्ड जे तकलीफ़ुनि खे एतिरो त महसूसु कयो ॼणो ज़िंदगी ऐं मौत जे बेवाटे ते बीठल हुआ, उन्हनि जो सभु कुझु लुड़ी वियो हो। उन खां पोइ हू केतिरा ई साल 2010 ऐं 2014 जे विच में 4 सालनि जो इलाही सारो हिकिड़ो डिस्टेंस आहे। उन 4 सालनि ताणी उहे माण्हू उन तकलीफ़ खां अञा ताणी न निकिरी सघिया आहिनि। उहे माण्हू अञा ताणी बि ॼणो त साह ई न पटे सघिया आहिनि, उन 2010 जी बोर्ड खे न विसारे सघिया आहिनि। बहितर ताज़ो ई थींदड़ जेका जनरल इलेक्शन्स हुआ उते हितां जे चूंडियल नुमाइंदनि दिलासनि जा दरिया वहाए छॾिया, उन्हनि खे ॼणो अहिड़ा त दिलासा ॾिना, एतिरा पुरुमीद करे छॾियो ॼणो उहे हिननि जे इलाइक़नि में सभु कुझु ठीकु करे छॾींदा, खीर ऐं माखी जूं नंदियूं वहाए छॾींदा, उन जा समूरा ॾुख लाहे छॾींदा। पर उहे माण्हू वीचारा उहे साॻी सूरताल साॻे ई ॾुखनि में आहिनि। आख़िर ही बेहसी वारी सूरताल केसिताणी रहंदी? हिन ग़रीबनि, हिन मारूअड़नि, हिन ॻोठाणनि, हिन शहरनि जी दाह केरु ॿुधंदो? हिननि जो तदारक केरु कंदो? ही केसिताणी ॾुखनि में रहंदा? तरक़ी जी रफ़्तार केसिताणी अहिड़ी रहंदी? जेकॾहिं हिनखे चइजे त रफ़्तार न, पर हिते बीठल ज़िंदगी आहे, तॾहिं बि ग़लति न हूंदो। छो जो हिते का बि उहा सहूलियत नज़र नथी अचे जंहिंखे चइजे त हीअ तरक़ी आहे, हीअ सहूलियत आहे। तरक़ी त ठहियो, पर हिते जेका ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ज़रूरी बुनियादी शइ खपे उहा बि नज़र नथी अचे। हितां जा सवें ॿारड़ा उहे स्कूल वञण खां महरूम आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं का बि बीमारी वारी सूरत हाल, का बि इंतिहाई नाज़ुक सूरत हाल बणिजी थी वञे, औरताणी वियम वारी सहूलियत त ठहियो, पर जेको मर्दनि खे बुखार थिए थो या ॿियूं के बीमारियुनि में वठिजी था वञनि, बोर्ड खां पोइ हिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहं कढिया हुआ, त उन्हनि में उहे अञा ताणी माण्हू वीचारा भोॻीनि पिया, उन्हनि खे का बि सहूलियत कोन्हे, हू कंहिंजे दरदाहीन। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।